हुकूमत अपोजिशन कमेटियुनि विच में ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़। स्पीकर अयाज़ सादिक जी सदारत हेठि थियल इजलास में ॿिन्ही धुरियुनि जा मेंबर शरीक थिया। धुरियुनि विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर 2 जनवरी ते करण ते इतफ़ाक़ थियो। पधिराई मूजिबि ॿिन्ही कमेटियुनि ॻाल्हियुनि खे सुठो अमल करार ॾिनो आहे। ईंदड़ इजलास में अपोजिशन कमेटी लिखत में मुतालबा ऐं शर्त पेश कंदी। इजलास में दहशतगर्दी जी जंग में शहीद थियलनि खे भेटा पेश कई वई। स्पीकर अयाज़ सादिक जो चवणु आहे त मुआशी तरक़ी जो दारोमदार सियासी इस्तेहकाम सां ॻंढियल आहे। हुकूमत अपोजिशन विच में ॻाल्हियुनि जो अमल सुठो साम्हूं आहे। इजलास जे अंदरूनी कहाणी बि साम्हूं अची वई। ज़रियनि मूजिबि इजलास में सागटा चयो त जॾहिं बि मामला अॻिते वधंदा आहिनि का नई ट्वीट अची वञे थी। पीटीआई अख़बार चयो त हू इन ते ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि। पंहिंजी कोर कमेटी में इन मामले ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। सोशल मीडिया ते नाकारी अंदाज़ में ॻाल्हाइण जी मज़म्मत कनि था। ऑपोजिशन जी ॻाल्हियुनि वारी कमेटी जे मेंबर साहबजादा हामिद रज़ा जो चवणु आहे त पीटीआई बानी जी आज़ादी संदन ॻाल्हियुनि जी एजेंडा जो हिसो हूंदी। जेकॾहिं हुकूमत चई छॾियो आहे त पीटीआई बानी जी आज़ादी ते ॻाल्हियुनि में का बि ॻाल्हि ॿोल न थींदी त पोइ ॻाल्हियूं ख़तम थी वेंदियूं। असद केसर जो चवणु आहे त हुकूमत पीटीआई सां मुलाक़ात जो मुतालबो मञियो आहे। वफाकी सरकार ऐं पीपल्स पार्टी विच में पावर शेयरिंग मामले ते अॻिराई वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु सदर आसिफ अली ज़रदारी सां अहम मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिबि पीपी वफाकी हुकूमत सां पावर शेयरिंग वारो मामलो तइ करण लाइ समूरा इख्तियार सदर आसिफ अली ज़रदारी खे ॾेई छॾिया। सदर ऐं वज़ीर आज़म विच में मुलाक़ात शाम 5:30 वॻे ऐवान सदर में थींदी। पीपल्स पार्टी तरफ़ां सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, गवर्नर पंजाब सलीम हैदर, मखदूम अहमद महमूद, नदीम अफजल चैन ऐं अली हैदर गिलानी शिरकत कंदा। नवाज़ लीग तरफ़ां नायब वज़ीर आज़म इसहाक डार, कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर ताहिर ऐं राणा सनावला शरीक थींदा। ॻाल्हियूं सदाईं ताक़तवर सां थींदियूं आहिनि। सदाईं चवंदो आहियां त जेकी हुकुमरानी करे रहिया आहिनि तंहिंसां ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। सियासत ई मुल्क खे बचाईंदी। पीटीआई अख़बार अॻूणे सदर आरिफ अलवी जो मीडिया सां ॻाल्हियूं। पीटीआई बानी बुशरा बीबी खिलाफ 190 मिलियन पाउंड रेफरेंस केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो मुलतवी। हाणे 6 जनवरी ते फ़ैसिलो ॿुधाए वेंदो। एहतसाब अदालत इस्लामाबाद जे जज नासिर जावेद राणा 190 मिलियन पाउंड रेफरेंस केस जी ॿुधणी कई। 190 मिलियन पाउंड रेफरेंस केस में बानी बुशरा बीबी खिलाफ फ़ैसिलो अॼु न ॿुधाए वेंदो। मोकलूं अची रहियूं आहिनि। हाई कोर्ट जो कोर्स आहे जज जा रिमार्क्स। सिंध यूनिवर्सिटी जामशुरो में बिगियन वारो कन्वेक्शन शुरू। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी की मेहमानी ख़ास तौर शिरकत। वॾो वज़ीर मादली शाह, सीनियर वज़ीर शशीलीना मेमण, सरदार शाह पिण शरीक। कॉन्वोकेशन में बिलावल भुट्टो सरदारी 674 शागिर्दनि ऐं स्कॉलर्स में डिग्री विराईंदो। एमडीके जी ॿीहर टेस्ट वठण वारे मामले ते धुरियुनि खां जवाब तलब। एमडीके जे नव उम्मीदवारनि सवालनामो जारी करण लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो। अदालत सिहत वारे सेक्रेटरी पीएमडीसी सखर आईबीए ॿिनि धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी सियारे जे मोकलनि खां पोइ 1 हफ़्ते ताईं मुलतवी। मलीर में स्टील मिल मालो रामू ऐं बीजे जा थंबाए दारू चोरी करण जे इल्ज़ाम हेठि 7 ॼणा गिरफ़्तार। केस दाख़िल। पुलिस मूजिबि कुझु इतला ते स्टील मिल रोड लग कार्रवाई करे 7 चोरनि खे बीजे जे थंबनि समेत गिरफ़्तार करे वरितो। 2 जवाबदार फ़रार थी विया।
सिंध हाई कोर्ट जी आईनी बेंच में केएमसी जे रिटायर्ड मुलाजमन जे रहतू न मिलण खिलाफ दरख्वास्त ते ॿुधणी। अदालत केएमसी जी दरख्वास्त गुज़ारनि बाबति रिकॉर्ड तलब करे वरितो। ॿुधायो वञे त दरख्वास्त गुज़ारनि जी पेंशन जी मद में केतिरी अदायगी कई पई। अदालत जो पुछाणो। दरख्वास्त गुज़ारनि जे वकील जो चवणु हो त मुख़्तलिफ़ शोबनि मां रिटायर्ड मुलाज़मनि खे रहतनि जी अदायगी न पई कई वञे। मुलाज़िम चइनि वरियनि खां ऑफिसनि में धिका खाए रहिया आहिनि। केएमसी जे वकील चयो त मुलाज़िमनि खे पेंशन अदा कई पई वञे। मुलाज़िम रिटायर थियण खां पोइ बि सहूलियतुनि जा अहल आहिनि। अदालत पारां ॿुधणी सियारे जी मोकलनि जे 3 हफ़्तनि खां पोइ मुक़ररु करण जी हिदायत। मेहड़ में पुराणी खूनी तकरार तां फारिग हिकु ॼणो क़तल। खोसाई मक्सी बिरादरी जी बिंदरियुनि में तकरार तां फारिग में मोहम्मद आलम मक्सी मारिजी पियो। वाक़े बाद जवाबदार फरार। धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई। टंडो मीर अली भरिसां शादीअ जी ख़ुशी में फायरिंग। गोली लॻण सबबि नौजवान मारिजी पियो। कोट सिपाही मंगी में शादीअ जी ख़ुशी में हवाई फायरिंग कई पई। नौजवान आदिल मंगी मारिजी पियो। वारिस नौजवान जो लाश बिना पोस्टमार्टम जे वापसि घर खणाए विया। अस्सलाम वालेकुम।